कोई कंदो आहे। जेके आले इल्म वारो हिन लफ़्ज़नि ते तवजह कयो। दावा सच्चो माण्हू भी कंदो आहे, दावा कूड़ो माण्हू भी कंदो आहे। दावा सच्चो माण्हू भी कंदो आहे ऐं दावा वॾा कंजूस आहियो, ॻाल्हायो नथा। दुकानदारनि जे विच में बीठा हो न, तव्हांजो कसूर न आहे। छो जो दुकानदार वेचारा तोरे तके पिया कंजूस आहे करे 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 वो सम्झंदा हूंदा त अलाए हिते बि ॻाल्हायो ॾाढा त मत कस न लॻी पवे। हिन नबीअ जे मीलाद में ॻाल्हाइण सां वरी रहमत वसंदी आहे, इन ते वरी महिरबानी थींदी आहे, वरी दुकाननि में भाग ऐं बरकत जुदा थींदो। हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई त हिते कंजूस आहे पर नाहे कनि, ठीकु आहे न। दावा कूड़ो माण्हू भी कंदो आहे, दावा सच्चो माण्हू भी। एॾे मोॾे निहारियो। हाणे अल्लाह ताला क़ुर पाक में फरमायो त मां मोमिननि ते थोरो कयो आहे। छा कयो आहे? ज़बान सां चओ। हाणे हेॾे मोॾे निहारियो। तव्हां असां 24 कलाक मिठड़े रब जे बारगाह में रोईंदा आहियूं, मुंहिंजा मालिक असांखे हीअ शइ अता कर, हीअ शइ अता कर, हीअ शइ अता कर। हाणे जेकॾहिं अहमदपुर वारो तव्हां असां रब खां घुरूं हीअ शइ अता कर ऐं उहा उन वक़्तु मिली पए, या अलाह जेको दिलि सां ॻाल्हाए उनखे नबीअ जो सदको ख़ैरात ॾिजां। सच ॿुधायो ख़ुशि थींदो? हा, हिते त सभिनी जे चेहरनि में रौनक अची वई। जेको भी मक़सद तव मीलाद में तव्हां खणी अचो त नबीअ जो सदको महिरबानी थी पवे। आमीन त चओ। पोइ भले ॿिया मक़सद घणा भले खणिजो पर इहो मक़सद ज़रूर खणिजो त मदीने ज़रूर हलूं। थोरो वॾे हवा अलाए छा पे अर्ज़ कनि, ॻाल्हि सम्झ में अचे थी? दावा जो थींदो आहे दलील। दावा हर कोई कंदो आहे, दावा तव्हां बि ॻाल्हायो। दावा दावा हर कोई कंदो। हाणे हेॾे मोॾे निहारियो। असां 24 कलाक रब खां घुरो हीअ शइ, हिन शइ महबूब जे लाइ त असां त चयोसीं ई न। इन तो असांजे नबीअ जे लाइ चयो न पिन, अल्लाह जे रसूलनि त नबूअत ॾिनई अलहमदुलिल्लाह, पर इन नबीअ जो उम्मती न पियो करे। असां त घुरियोसीं ई न। तवजह आहे? सही आॻियां छा होशियार थी वे, थोरो हथ केॾी महिल हेठि थो ॾे पोइ केस बि दाख़िल न थींदो। हे पको रखी। तवजह आहे? जेॾी महिल नबीअ जी असां घुर न कई पर अल्लाह ताला फरमाए मां मोमिननि ते थोरो कयो आहे। ओ अहमदपुर वारो रब खां का शइ घुरूं उहा अता थिए, उन ते केतिरो ख़ुशि आहे। हीअ त अण घुरे अता कई। अञा हिकिड़ो लफ़्ज़ चवां, अहमदपुर वारो दुनिया जी माण्हू हर शइ ॾेई सघे थो पर इहा वाहिद शइ आहे जो पंहिंजो महबूब ॿिए खे न ॾिबो आहे। पंहिंजो महबूब जेके ज़बान उन्हनि सां थो ॻाल्हायां, पंहिंजो महबूब जायदाद ॾेई सघे थो, माल ॾेई सघे थो, मिल्कियत ॾेई सघे थो, पैसा ॾेई सघे थो, मोटर साइकिल गाॾियूं ॾेई सघे थो। इहा वाहिद शइ आहे जेका ॿिए खे न ॾेई सघबी आहे। वाह मुंहिंजा मालिक, अल्लाह ताला तो फरमाए त इस पास फ़ीम रसूला जो मां पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो था। हाणे पंहिंजे मौज़ूअ ते अचां। हाणे इहो लफ़्ज़ बि यादि कयो, मां मजाज़ी इश्क ते नथो ॻाल्हायां, हक़ीक़ी इश्क ते थो वञां।
जॾहिं महबूब करीम जी विलादत थी, हाणे विलादत जो टाइम थियो, तवज्जो कर। महबूब करीम काइनात जे सरदार जा आशिको माण्हू हाणे रब पाक फरमाए ज़बा सफ़ीम रसूल मां तव्हां ते थोरो कंजो, मां पंहिंजो महबूब तव्हां खे ॾेई छॾियो अथव। हाणे अहमदपुर वारो जेकॾहिं चवे थो मोमिन बि आहियां, अल्लाह ताला फरमाए त मां पंहिंजो महबूब ॾिनो आहे मोमिननि खे। हाणे रुगो अहमदपुर वारो एतिरो चऊं, ओ फिलाना ओ महबूब करीम जे आमद वारो टाइम अची वियो अथई, ईअं किनो मुंहुं करे हा सही अची वियो आहे। ऐं जेकॾहिं कंहिंखे चइजे त महबूब करीम काइनात जे सरदार जे आमद वारो न्यारो अचण वारो आहे, ओ पिरीअ जो नौकरो, उहो पंहिंजे घरनि खे सिंगारे छॾे, चरागा करे छॾे, सुन्नी या रसूला करण वारनि वटि दावा बि आहे त दलील बि आहे। हिन वटि दावा आहे, दलील न आहे। मां वेठुसि मदीने पाक में, मूं रबीउल अव्वल जो चंड मदीने में ॾिठो। मां हाणे आयो आहियां, तव्हांखे ख़बर आहे। हेॾे मॾे ॾियारो उते हिकिड़ो हमराह मिलियो मूंसां, उन्हनि जो टोलो हो वेठा, नमाज़ इशा जी आज़ान आई, मां बि उते वेही रहियुसि त मूंसां उन्हनि हथ मिलायो त भाई साहब क्या हाल है? मां चयो अल्हम्दुलिल्लाह। त मूंखां पुछई आप कहाँ के? मैं जो हम पाकिस्तान के, कि हम बांग्लादेश के। किथां जा? बांग्लादेश के। मां पूछो मास्टर आपको मुबारक हो, रबीउल अव्वल का चांद नजर आ गया। तो थोड़ो वेचारे के एलर्जी थी, थकजी पियो। मां पूछो मास सही ज़रूरी आहे छा पाणी पिया? चांहि पीआरी तो पानी छो पीअंदुसि? तब चाहे मां पूछो मास तव्हां बांग्लादेश में नबी का मीलाद जश्न ईद मिलाद नबी मनाते हैं? ते वरी ठोड़ के खनण लॻो, चे हम नहीं मनाते। मां चयुमि क्यों नहीं मनाते? त हाणे वरी मूंखे सवाल कई कि जब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की विलादत हुई तो उसी दिन किसी ने जश्न ईद मिलाद नबी मनाया? जंहिं ॾियारे नबी सैयद जी विलादत थी उन ॾियारे जश्न ईद मिलाद नबी मल्हायो? मूं चयोमांसि न। छा चयोमांसि? न। तो मूंखे उमाल कजे आप क्यों मनाते हैं? उस दिन मनाना चाहिए तो उसी दिन मनाना था ना। किसी ने सरकार की विलादत के टाइम में मीलाद नहीं मनाया तो आप क्यों मनाते हैं? मां चौमास हम इसलिए ही तो मनाते हैं जो उन्होंने नहीं मनाया। छा चयोमास? मां चयोमास त इहो असां इन जे करे मल्हाईंदा हूं जो उन्हनि न मल्हायो। मूंखे चई हे बि को तरीक़ो आहे? नबी सैयद जी विलादत थी उन वक़्तु जश्न ईद मिलाद नबी कंदा न, हाणे उन्हनि न कयो तव्हां छो था? मां चयोमांसि असां कयो ई इन जे करे था जो उन्हनि न कयो। मूंखे चई त मुंहिंजे सम्झ में न आया। मां चयो भला थोरो खोले थो ॿुधायां। मां चयोमांसि असां इन जे करे मल्हाईंदा जो उन्हनि न मल्हायो। चई पोइ तव्हां छो था मल्हायो? मां चयो उन वक़्तु कोई मुस्लमान हुयो ई कोन। जेके ज़बान उहा ॻाल्हाए, उन वक़्तु कोई मुस्लमान हुयो ई कोन।
हाथ उठाकर बोलो, लहरा कर बोलो, सरकार की आमद, सरकार की आमद, लखपाल की आमद, मक्की की आमद। एडे मोदे ने आरो तब जाए ये खबर त नबी सही जो मीलाद के नसीब थींदो आहे। नसीब उनखे थींदो आहे जंहिंखे मालिक पाण चाहींदा। मां हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां खां पुछां, ॾिसो अहमदपुर जा वापारी त वॾा तिखाओ, हिन ॻाल्हि खे ॾिसां सम्झो अथा। मां तो तव्हां खां पुछां त अहमदपुर वारनि जी कंहिंसां फत बिरादरी न हुजे उनखे सॾु ॾींदो? बटड़े था ॻाल्हायो, जंहिंमें गैरत आहे उहो ॻाल्हाए। हा त अहमदपुर वारनि जी जंहिंसां भत बिरादरी न हुजे उनखे, ऐं जंहिंसां भत बिरादरी हुजे त, जंहिंसां हुजे त तवजाए ॿुधाइबो उनखे न। असुल ॻाल्हि इहा आहे, हे चिड़िया छाते था वतन, हथ मथे करे सुभान अल्लाह जा। हे चिड़िया छाते था वतन, हे चिड़िया इन जे करे था वतन जो हे नबीअ जा आहिनि ई कोन, नबी इन्हनि खे सॾे ई नथो। नबी सही हिननि खे ज़बान सां चओ। हाणे हेॾे मोॾे ॾियारो, हाणे सुन्नी वॾा सियाणा थी विया। हीअं ॾिठो मां मंजामीन साबित आहियूं, अड़ी हीअं जो ॾिठो अख फेरायूं, हे फिलाणो त मीलाद खे मञींदो ई न। अड़े असांजे विच में कीअं हिक ॿिए खे ठूठियूं हणंदा, हेॾे फिलाणा हे आयो अथई। जॾहिं न हीअं थाल आॾो रखियऊं मीलाद जो, रुगो सुन्नी एतिरो चवंदा ओ फिलाणा नबीअ जो मीलाद अथई, वेचारो पोछण कुल्हे ते इहो थो वञे। हिते हिकिड़ो लफ़्ज़ ठही आयो आहे, चओ त हणी छॾियांव, चओ त छॾियांव। हा तो अहमदपुर वारो एतिरा था बेसमझायो छा जो जंहिंखे नबी पंहिंजे थाल तो उथारे, हथ मथे करे सुभान अल्लाह जा। जंहिंखे नबी पंहिंजे थाल तो उथारे हुते। हिते हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां खां पुछां, थाल तो कंहिंखे उथारिबो आहे? थाल तो कंहिंखे उथारिबो आहे? जेको परायो हुजे, जेको गद्दार हुजे, जेको बेवफा हुजे। और सुन्नी ईंदो न, ओ फिलाणा अला हे काॾे हलियो भई, असां नबीअ जो मीलाद कयो आहे, भॼी आ खा तोरे वॾे आवाज़। ओ अहमदपुर वारो जंहिंखे नबी घुराए करे पंहिंजो मीलाद कराए ऐं गद्दार खे थाल तो उतारे छॾे उथे। हे वरी छा चयो साईं? सही ॻाल्हि ई आहे त फिलाणो त खाई नथो। असां ईअं किथे चवंदा, असां सुन्नी ईअं न चवंदा त फिलाणो खाए नथो। असां चवंदा असांजे नबीअ में अहिड़ा टाकिंग पावर जो पलीत खे खाइण नथो ॾे। हथ मथे करे सुभान अल्लाह जा। पलीत खे खाइण नथो ॾे, छो जो अहमदपुर वारो खाराइबो नथे आहे। मथे करे सुभान अल्लाह जा। सुभान अल्लाह। खाराइबो त पंहिंजे खे नी। थकिजी पियो नीरो अर्ध ही आहे। मां थो तव्हां खां पुछां, हे सड़िया ई नथे था वतन। सही हाणे चंड पीतो न, हाणे अलाह खैर जे घिटीअ में विधा त बि मीलाद। वाह
जे घर वटो गुज़र कयो त बि मीलाद अलाए थकिजी पियो वञा ॾिसी ॾिसी सड़ी सड़ी वीचारा करे सुभान अल्लाह चओ हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह रस्तो ॾिनियो वञे पियो खलीफ़ो गॾु हुयुसि खलीफ़ो जो गॾु हुयुसि त नौजवान रांदि पिया खेॾा कमर जा हे रांदि कहिड़ी थींदी आहे जेके विच में ॼारी हणंदा वालीबॉल कीअं खेॾंदा ॿ टे ॼणा हेॾो बीहंदा ॿ टे ॼणा हेॾो बीहंदा विच में वरी अहमदपुर वारा विच में ॼारी हणंदा पोइ छा कंदा बाल खणी हिकिड़ो हेॾो ठोछो हणंदुसि वरी बाल होॾो वरी होॾो ठोछो हणंदो वरी हेॾो वरी होॾो बातर लॻंदो वरी हेॾो त हुन खलीफ़े बाह खां वठी साईं खे चयो बायज़ीद बुस्तामी साईं हिन बाल खे इहे कुटनि छो था त साईं जवाब ॾिनो कुट जे हिन जे करे त हिनखे मथे में हवा आहे हथ मथे करे सुभान अल्लाह इनखे मथे में हवा हाणे हिनखे मथे में हवा आहे जाॾे वञे थो नबीअ जे मीलाद जो टका जो धकंदो त वेचारे जी हवा पई थी निकिरे हथ मथे करे सुभान अल्लाह बस नागहा साकिन हवाओं में रवानी आ गई और चमन के पत्ते पत्ते पर जवानी आ गई और रब के हक को यकायत के बहाना मिल गया अम्मा आमना को तो गंदम का खजाना मिल गया हजरत हसनैन को बेमिसल नाना मिल गया अब खुदागार को बख्शिश का बहाना मिल गया हिकिड़ो धक रहिजी वियो आहे पर आज़ान जो टाइम थी वियो टाइम टाइट वेट अल्लाह